नाज़रीन भलीकार चवंदासीं असां राब्तो कयो आहे सीनियर सहाफ़ी आहिनि सीनियर तर्जनिगार आहिनि सुहेल सांगी साहब असांखे जॉइन कयो आहे। सांगी साहब प्रोग्राम में भलीकार चवां थो। महिरबानी वॾी महिरबानी। सांगी साहब कीअं पिया ॾिसो अॼु इमरान ख़ान साहब खे गिरफ़्तार कयो वियो आहे जॾहिं हू पाण मनसब ते वेठो हो त हुन बि कार्रवायूं कयूं हुयूं ऐं उन दौर में मुख़ालिफ़ धुर जे लाइ हू कार्रवायूं करे पियो ऐं उहा चवे पई त इंतकामी कार्रवायूं आहिनि ऐं अॼु इमरान ख़ान साहब खे पाण खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इम्कान त केतिरनि ॾींहंनि खां ॾेखारिया पिया विया पर गिरफ़्तारी अॼु थी आहे। अॼोकी मौजूदा सूरत हाल में इमरान ख़ान जी गिरफ़्तारी इदारनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणु इदारनि जे ख़िलाफ़ु इल्ज़ाम लॻाइणु ऐं इदारनि जो रद्द अमल बि साम्हूं अची चुको आहे। अव्हां कीअं था ॾिसो अॼोकी गिरफ़्तारी खे पाकिस्तानी सियासी माहौल में? ॾिसो ही इमरान ख़ान जी जेका गिरफ़्तारी आहे इहो इलाही ॾींहंनि खां एक्सपेक्टेड हुई। मतिलबु इन में को बि माण्हुनि खे इहो लॻे त को ओचितो थी आया हो कोन। माण्हू इहो ई ज़हन में हुयो त केॾी महिल गिरफ़्तार थी वेंदो। हिकिड़ी ॻाल्हि त हिन में इहा आहे। ॿिए नंबर ते इहो आहे त इहो ॾाढो अहम आहे त इमरान ख़ान हिन वक़्त खां अॻु में जेके बि गिरफ़्तारी जूं कोशिशूं थींदियूं रहियूं उन में मुख़्तलिफ़ मौक़नि ते जहिड़े तरह सां मतिलबु त जुडिशरी वारो पासो खाधो आयो ऐं जंहिंजे नतीजे में जेको आहे सो असांजे हुकूमत ऐं जे इदारनि खे गिरफ़्तारी हिनजी न करे सघिया। उहो हिकिड़ो रहियो वॾो हिकिड़ो पार्ट आहे जंहिंजे बारे में मतिलबु त पाण वटि जेके सियासी माण्हू आहिनि सियासी तर्जनिगार आहिनि या इवन आम माण्हू बि उन ते ॻाल्हाए थो तबसरा करे थो त भई इहो कहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं गिरफ़्तारी जेकॾहिं आहे त गिरफ़्तारी त पोइ सियासतदान जो ज़ेवर आहे न। उन में त माण्हू गिरफ़्तारी पेश कंदो आहे त ठीकु आहे गिरफ़्तार थियूं था ऐं आउं सही आहियां त माण्हू जेको आहे सो इहा ॻाल्हि माण्हुनि खे अॼु न सुभाणे सम्झ में ईंदी त सियासत हिकिड़ो मोटिवेशन आहे न। माण्हुनि खे तव्हां मोटिवेट कयो था कन्विंस कयो था सम्झायो था हिकिड़ो मैसेज ॾियो था जंहिंजे नतीजे में हू हिकिड़े पूरे उन तव्हांजे पॉलिटिकल थाट खे तव्हांजे नज़रिए खे फॉलो कनि था पोइ हिकिड़ी ॻाल्हि थिए थी। त हिन केस में उहो थियो कोन्हे। बहरहाल गिरफ़्तार थियो आहे उन नतीजे में मतिलबु त घटि में घटि मुल्क जे सभिनी मुख्य इदारनि उन्हनि जेको आहे सो जंहिंखे चइजे न सुख जो साह कयूं त एतिरनि ॾींहंनि खां ई जेको मथो खाई वियो त हाणे हुन मां जान छुटी ऐं गिरफ़्तार थियो पर इन क़िस्म जो हिकिड़ो तासुर जेको आहे सो उहो मौजूदु आहे। सही। अच्छा सांगी साहब मक़बूलियत जे हवाले सां ॻाल्हि कई वेंदी आहे त जीअं पहिरियां जीअं इतिहादी जमायतुनि जी हुकूमत शुरू में आई हुई त मिडनी पार्टियुनि इहो फ़ैसिलो कयो त इमरान ख़ान खे गिरफ़्तार न करायो वेंदो ऐं उनखे खुलियल छूट ॾिनी वेंदी। जेकॾहिं गिरफ़्तार कयो वेंदो त मुमकिन आहे त उनजी जेका मक़बूलियत आहे उन में इज़ाफ़ो थिए। अव्हां कीअं पिया ॾिसो त हाणे इमरान ख़ान जो जेको बयानियो आहे जेको मौक़िफ़ आहे त उन ते हू अटल बीहंदो या उन खां पोइ पेर पोइते वारा जेके आहिनि से ॾेखारींदो या जेका उनजी मक़बूलियत आहे उहा किथे हूंदी जेकॾहिं इमरान ख़ान साहब सस्टेन नथो करे सघे त? ॾिसो मक़बूलियत वारी ॻाल्हि पंहिंजी जाइ ते पर हिन में हिकिड़ो ॿियो तमामु अहम सुवालु आहे त आउं सम्झां थो त इमरान ख़ान प्रोजेक्ट हो ऐं उहो प्रोजेक्ट हाणे जेको आहे सो उन्हनि वेड़े बंदि करे छॾियो आहे त हाणे उहो न हलंदो। बिल्कुलु जीअं इहो पाण वटि जेको MQM जो प्रोजेक्ट हुयो ऐं उनजे नतीजे में जेको आहे सो जॾहिं उन्हनि खे वेड़े बंदि कयूं त पोइ हुनजे क़ाइद खे जेको धिके ॿाहिरि उछलाए छॾियो ऐं सॼी शयूं पासीरियूं थी वयूं त पोइ उहो ईअं आहे त हिन खे मतिलबु त उहो रहंदो। मक़बूलियत हुन खां पोइ माण्हुनि में रही बि सघे थी पर हुनजी हिकिड़ी वॾी हिकिड़ी स्टैंडिंग हुई MQM जे केस में हुनजो जेको क़ाइद हुनजी त उहो हिकिड़ी वॾी टिके अरसे ताईं हुई ऐं उनजो हिकिड़ो डिघो हिकिड़ो नैरेटिव हुयो त उन जे बुनियाद ते हुन जेको बि हिते उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे करण सां जोड़े रखण जी कोशिशि कई। हिन केस में उहो कोन्हे। हिकिड़ो त टिड़पखड़ आहे सॼी जेका बि मक़बूलियत आहे उहो ई हिकिड़े ई कंहिं एरिया में उहो को कोन्हे जंहिंमें ईअं आहे। हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे। ॿी नंबर ते ॻाल्हि इहा आहे त जॾहिं प्रोजेक्ट वेड़बो आहे त पोइ उनखे डिघे अरसे ताईं हलाइणु पोइ या जेके बि दुरियूं आहिनि उन्हनि जे लाइ ॾाढो ॾुखियो हूंदो आहे छो त हिन में हीअ त को पॉलिटिकल ऑर्गेनाइज़ेशन आहे कोन न ओड़े हुन खां पॉलिटिकल पार्टी जे तौर ते त आहे कोन भई ठीकु आहे हिनजी फर्स्ट रैंक आहे सेकेंड रैंक आहे थर्ड रैंक आहे पोइ जीअं थींदो आहे त हिकिड़ो
जंग जे मैदान में थींदो आहे न त भई ठीकु आहे पहिरियों मोर्चो ॿियो मोर्चो सही। उन जे तौर ते त हिनजी उहा शइ आहे कोन। हिन में जेकर इमरान खान माइनस थी थो वञे कंहिं तरीक़े सां जेको मुंहिंजे ख़्याल में मूंखे थींदो नज़र अचे थो त पोइ पोयां हुन जेको पार्टी जे अंदरि ऐं तनज़ीमी तौर ते उहा शइ आहे कोन। ऐं PTI कॾहिं बि उन तनज़ीम साज़ी में या तनज़ीम में ऐं ख़ुदि जेको बि नज़रियो थियो उन में कॾहिं यकीन कोन रखियो आहे ऐं इमरान खान बि कॾहिं यकीन कोन रखियो आहे। सही। इहो ई आहे त भई आऊं ई आहियां ऐं ॿिया भली था चवनि उहो आहिनि ई कोन निकाह चेस कोन। सही सही। अच्छा साईं कीअं पिया ॾिसो त मुल्क में हिकु वॾे अरसे खां वठी सियासी अदम इस्तेहकाम आहे त हिन क़िस्म जूं गिरफ़्तारियूं उन अदम इस्तेहकाम खे कुझु घटाईंदियूं कुझु मुल्क मुस्तहकम थींदो या अव्हांखे कीअं पियो लॻे साईं साहब? ॾिसो अदम इस्तेहकाम वारी सूरत हाल आरजी तौर ते थी बि सघे थी पर अगेन उन में आहे त उहो उनखे सस्टेन करे सघनि उहो आहे कोन। ऐं ॿिए नंबर ते इहो आहे त ख़ुदि इहो बि त थी सघे थो न त इहो उन्हनि हिकिड़े लिटमस पेपर जे तौर ते हुनखे आज़मायो हुजे त भई हिन जी गिरफ़्तारी करे था ॾिसूं हुन नतीजे में छा थो थिए। हीअ जेको मुख़्तलिफ़ शयूं आहिनि त भई हिन जी को डिघे अरसे ताईं सस्टेनेबल जेका पॉपुलरिटी उहा बरक़रार नथी रहे त ही मुमकिन आहे त अॼु या सुभाणे हिनखे कोर्ट मां रिलीफ मिली वञे रिलीफ ॾेई छॾी उन में ही सॼो जेको असांजी हुकूमत ऐं हुन इदारा इनखे मापींदा त जेकॾहिं वॾो को नथो थिए त पोइ हिनखे चइबो आहे न त वरी बाज़ाब्ते तौर ते ॿीहर गिरफ़्तार था कनि उन तौर ते बि करे सघनि था। ऐं आउं सम्झां थो त इहो जेको हींअर आहे उहो हिकिड़ो उबूरी दौरु आहे ऐं इन में ही बि ॾाढी उहा आहे त जीअं मीडिया में बि रिपोर्ट थींदो रहियो आहे त इमरान खान को पंहिंजी उन तबियत में ऐं जंहिं क्लास जो आहे उन में को हिकिड़ो थींदो आहे न त भई जेल आहे त छा आहे बहादुरी सां खटींदासीं वेंदासीं उन क़िस्म जो उहो आहे कोन। जीअं मुख़्तलिफ़ सियासतदान पाण वटि रहिया आहिनि हिन वक़्तु बि आहिनि इहो जेको मतिलबु आसिफ़ ज़रदारी आहे ऐं पंहिंजो हुतां खां नवाज़ शरीफ़ आहे मरियम नवाज़ आहे मतिलबु जेके पॉलिटिकल माण्हू रहिया आहिनि त उन्हनि जे लाइ त इहो रहियो आहे त भई ख़ैर आहे जेल आहे त वेंदासीं आज़ादु थी वेंदासीं हिकिड़े ॾींहुं सच हक़ जी सचाई जेका कामयाबी जी फतह थींदी त उहो हिकिड़ो उन्हनि जो रहंदो आहे। हिन केस में उहो कोन थो लॻे त इमरान खान को मतिलबु त डिघे अरसे ताईं बि जेल ख़ुदि बर्दाश्त बि करे सघे। सही। वॾी महिरबानी साईं साहब तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन प्रोग्राम जारी आहे वठूं था ब्रेक।